दोस्तों अफ़सोसनाक ख़बर तो एडी शहर जो साफ़ी एडी शहर ठरी मीरवा जो हिकिड़ो दिलेर साफ़ी हो वीचारो गरीब साफ़ी हो गरीब माण्हू हो हुनखे जेको आहे बेदर्दी सां जो क़त्ल कयो वियो आहे बेदर्दी सां हुनखे शहीद कयो वियो आहे। एडी असां नंढे इलाइक़ो नंढे हूंदे गॾु पढ़ियो आहे। नंढे हूंदे ॾाढियूं असांजूं हिन सां हुजतूं हूंदियूं ॾाढी मज़ाक मस्ती जॾहिं असां बुडलाबाद या फरीदाबाद पढ़ंदा हुआसीं। हिकिड़ो ई पियो माउ खे पुटु हुयो। हिन जो फादर चाचो इस्माइल वीचारो पियान हुयो। उनजी कोटा में हिनखे वीचारे सरकारी नौकिरी का मिली हुई। उन खां पोइ ॾाढो साफ़त हिसाब सां बहादुरी पंहिंजनि जी मालिकी मुड़ुसु माण्हू हुयो। हाणे कुझु ॾींहंनि खां पोइ हिन जो मां तव्हांखे ॿ टे रुख ॿुधायां केस जा त हिन जो काफ़ी टाइम खां वठी कुझु ताक़तवर माण्हुनि सां अवाणनि सां हिन जो बि जहिड़ो हले पियो ऐं अवाणनि हिन वीचारे जी नौकिरी तो हिनखे सस्पेंड बि करायो हुयो। उन खां पोइ हाणे ॿियो हिकिड़ो त इहो मां कंहिं जेसिताईं पुलिस इन्वेस्टिगेशन नथी करे तेसिताईं मां कुझु बि कंक्लूड करण लाइ तयारु न आहियां। मां कुझु बि केस खे ख़राबु करण लाइ कुझु बि न चवंदुसि। मां एतिरो चवंदुसि त ही एडी जा जेके मासूम ॿार आहिनि तव्हां उन सां केतिरो ज़ुल्म कयो, उन अमर सां तव्हां केतिरो ज़ुल्म कयो जंहिंजी पीउ माउ खे माना हिकिड़ो ई बचो हुजे हिकिड़ो ई पुटु हुजे उन सां जेको तव्हां नाहक कयो उनजो हिसाबु केरु ॾींदो। सभु शयूं थी वेंदियूं पर जेको पीउ माउ जो आहे वीचारा साफ़ ई जेके आहिनि क़ुर्बानियूं ॾियनि था त साफ़ हिन ते इल्ज़ाम बि ॾाढा लॻंदा आहिनि त कंहिंखे बताखोर था चओ कॾहिं कीअं था चओ। पर हीअ जॾहिं जेसिताईं सिसी न कपराइनि पंहिंजी जेसिताईं शहादत न ॾियनि तेसिताईं कोई बि यकीन न कंदो आहे। दुश्मनियूं हलो हाणे ॿियो थोरो केस जो रुख वठूं जेको अॼोकी सिचुएशन डेवलपमेंट आहे। अॼु हिकिड़ो इतलाह आयो त सुबुह सां न्याज़ बादामी जेको साफ़ या एडी सां घणो क्लोज फ्रेंड रहियो आहे गॾु रहंदा हमेशह। अकबर दस्ती जो बंगलो आहे उते ई सुबुह सां वेठा हुया चांहि पीअनि पिया। उते हिकिड़ी वीगो गाॾी आई आहे वाइट कलर में। हमराह खे जेको कपिड़ा आहिनि उहे पुलिस जी आहे हेल्प थी वञे मथां इन इन्वेस्टिगेशन में। मां हिन लाइ इहा कोट कयां थो। भाई आहे एडी सां मिलियो आहे। एडी पंहिंजी मोबाइल में उनजो वीगो वारी गाॾी वारो गॾु वेही फोटो कढियो आहे। वरी उहा गाॾी न्याज़ बादामी खे खणी वई आहे ऐं एडी उते ई वेठो आहे। वरी उहा न्याज़ बादामी खे वरी गाॾी उहा वापसि छॾे वई आहे। सुबुह सां इहा सिचुएशन। मंझंदि जो इहो थियो त चवनि था त 3 बजे जेको आहे शाम जो 3 माण्हू बीठा हुया। हिकिड़ो ख़ालिक बामण ऐं ॿियो न्याज़ बादामी टियों एडी हिन ॾियारी में बीठा हुया। उन खां पोइ ही मरोड़े विया। मरोड़े जी साइड ते ॿुधाइनि था अलियाबाद जेको ॻोठु ॿुधाइनि था दस्तियुनि जो। हाणे सिचुएशन ईअं थी त जेको बाइक हुनजी किथे ॿिए हंधि पई कुहाड़ियुनि सां जेको आहे लाश हुनजी मिले थी पई शहीद एडी शर जी। मुंहं ते कुहाड़ियूं लॻियूं पियूं आहिनि इहा ख़बर मिले थी। सही आहे। जॾहिं कुहाड़ियूं लॻियल आहिनि त उते वरी हुनजा एडी जो भाउ त आहे कोन सोट उहे ई ॿाहिरि आहिनि वीचारे जा। उहे अचनि था जॾहिं उहे ॾिसंदा त बादामी बि अची वियो आहे। बादामी आयो आहे त बादामी जे कपिड़नि खे पाचनि खे जेको आहे बिलड़ लॻी पई आहे ऐं बादामी तलाशी वठंदा त मोबाइल कान्हे पुलिस हुनखे खणी वञे थी बादामी खे। बादामी इहो थो चवां बेकसूर आहे। त सॼी ॻाल्हि जो मक़सदु इहो त इनडायरेक्ट जेको आहे मां कंहिं ते बि इल्ज़ाम नथो हणंदो त बादामी क़ातिल आहे या न आहे। इहो पुलिस जो कमु आहे इन्वेस्टिगेशन करणु। मुंहिंजो कमु न आहे कंहिं ते ब्लेम आणणु। त माना इंक्वायरी जेका थिए जेका इन्वेस्टिगेशन थिए त उहो बादामी खे मटां थिए सॼी ख़बर पए। ॿी इन इंक्वायरी जो रुख इहो बि कयो वञे त जेको अवाणनि सां हिन जो जहिड़ो हलियो पिए ताक़तवर जेके पैसे वारा करोड़पति अरबपति माण्हुनि सां हिन जो काफ़ी टाइम खां हले पियो। तॾहिं जेके हुया असांजा काफ़ी माइट बि जेको आहे वीचारे ते क्रिटिसाइज़ कनि पिया